अमल जी कोशिश की जात चीज आलमन सगोरन को बुधी तो कुरान शरीफ के हवाले से या नबी साईं जे फरमान के हवाले से मेहरबानी करे लबे करे उन्हनि ते अमल कंदा वञो इंशाअल्लाह ताला ता दुनिया में भी आबाद थी दो आखिरत में भी ता जा बेड़ा ही पार थी बाकी रुगी चस्काई थी दो तो वो फायदो न थी दो असां थी पिया चस्काई फलाने मौलवी जो वाइज़ तो बुधो फलाने जी तकीर बुधो फलाने जो कुरान मजीद बुधो बस बुधण ताईं पाण खे महदूद रखी वेठा वरी पोइ ॻाल्हियूं कंदा फलाने मौलवी वाह जो वाइज़ वाह करे बेचारे मौलवी जो सॼो वाइज़ वाह में ॿोड़ी छॾे फलाने मौलवी लाउड फाड़े छॾिया फलाने मौलवी टीन खड़काए छॾिया फलाने वण वॼाए वेठा भला तोखे कुछ समझ में आयो कि यार मज़ो ॾाढो आयो पर ॻाल्हि काई समझ में न आई डॉक्टर साहब मरूम कोटिया में करे पियो वाइज़ पोइ सिंधीअ में सिंधी जमात ते भी आहे हिकिड़ो पठाण अची डॉक्टर साहब जे वाइज़ में वेठो डॉक्टर साहब जोश में जो तकीर करे पियो तो हुनखे भी जोश मथे ते चढ़ी वियो उथी भी नारा छो रखे वो डॉक्टर साहब पाण चवंदो वाइज़न में चई मां हुनखां पुछा कयो तो लाला कुछ समझे नथो तो जे लाले जवाब ॾिनो तो डॉक्टर साहब समझने मगजने को छोड़ो तुम भी जोश करता है तो हम भी जोश करता है तो असा जो हाल आई हो नारा बिहंदा जुबान अल्लाह भी कना बाकी समझदा न जे समझदा भी कना हो वरी बे कना हो करी छड़दा अमल जी मेहनत असा में आहे ही न आलम बेचारा करे करे पगिरजी ता वञन ताके ब कलाक डेढ़ कलाक कलाक कुरान मजीद नबी साईं जो फरमान बुधाइन ता हिते तो ता वरी सुभान अल्लाह ता क्यों वडा नारा ताणो वरी निकते गुंपो सागा चुग सागा ला जन तो वाइज़ बुधे ही न ओ मुझा भाई वो कदर पियो कुरान जी महफिल जेकॾहिं अल्लाह ताला ता दे एडो रहम कयो आहे एडो करम कयो आहे जो घुराए ता आगे पांजी कचहरी में विहारियो ते ताने मेहरबानी फरमाए अल्लाह ताला जी कचहरी जो एहतराम कयो अदब कयो कदर कयो पान में अमल पैदा कयो अमल कयो इंशाअल्लाह ता के दुनिया में भी इज्जत नसीब थींदियूं आखिरत में भी अल्लाह ताला ता के सोने जे बंगन जो वारिस मालिक बनाए बिना मेहनत जी दुनिया में प्लाट भी न सो मिले तो गाला भी न था एडो सोना जो बंगलो मुफ्त में मिल दो इन लाइ मेहनत करनी पवंदी जे बिस्ट जे बंगले में लबनतुम मिन ज़हब व लबनतुम मिन फिज़्ज़ा एक सिर सोने जी आ बी सिर चांदी जी आ वसबा वल याकूत जे बिस्ट जे बंगलन जी दीवारन के अल्लाह ताला याकूत मरजान जे मोतिन सा सिंगारियो वो मलातुल मिस्क जे बिस्ट जे बंगलन जी दीवारन ते अस्तर पलेस्तर मुश्क अंबर जे गारे जो थेला नबी साईं फरमायो रील जन्नत यूजद मिन मैसरत अल्फ आमिन बिश्त में तो पान में एडी खुशबू आ जो मां मोहम्मद करीम बुधाए न तो लगा पर बिश्त हूं बाहर भी एडी खुशबू परे ताई थी वने जो साईं ने फरमायो को मानो बिश्त को निकरी घुमंदो रहे 1000 साल सफर कंदो रहंदो पर बिश्त जी खुशबू खुटाए न सके यो बिश्त मुफ्त में मिलंदो गाला भी न था उन लाइ मेहनत करनी पवंदी उन लाइ अमल करणो पवंदो उन लाइ कुरान मजीद जो चयो मञो पवंदो
उन जे लाइ नबी साईं जी ताबेदारी करणी पवंदी। बाक़ी जे वेठा हूंदो हीअं छड़ी वाइद ॿुधण लाइ तयार, जलसा ॿुधण लाइ तयार, न निमाज़ न क़ुरान जी तिलावत, न ज़िक्र अज़कार, न दुरूद ऐं सलात, त अल्लाह ॼाणे थो ही वाइद बि तव्हांखे कमु न ईंदा, ही जलसा भी तां के कम नहीं दा। नबी सही फरमायो बेअमल आलिम भी अल्लाह जी कोरट में ऊंधो टंगियो पियो रहियो कंदो, गादाऊं कंदो, चीखा कंदो, मुंहिंजा अल्लाह मां त आलिम अल्लाह फरमाईंदो बराबर तो आलिम आ, पर तूं मुंहिंजे इल्म जो क़ुरान जे इल्म जो क़दुर न कयो, तूं मुंहिंजे फरमान जो क़दुर न कयो, तूं मुंहिंजे कलाम जो क़दुर न कयो, अमल न कई, तंहिंजे करे मां अल्लाह ताला तुझे मथो नाराज़ आ, तोखे जहन्नम जी बाहि जो बल बढ़ाए थो। मुंहिंजा अज़ीज़ो, मां मिंथ करण आयो आहियां तव्हांखे, मां मेड़ करण आयो आहियां तव्हांखे, मां झोली फैलाइण आयो आहियां तव्हांजे साम्हूं। रहम कयो पाण ते, पंहिंजनि बचनि ॿारनि ते, आल औलाद ते। तयारी कयो क़ब्र जी, तयारी कयो क़यामत जी, तयारी कयो आख़िरत जी। ही केड़ी मेहनत में लगी आ? जोर न बंगलन ठाइण ते, जोर न ज़मीनन गडाइण ते, जोर न पैसन वधाइण ते, जोर न मोबाइल वठण ते, जोर न मोटरसाइकिल वठण ते, जोर न कार वठण ते। ओ मुंहिंजा भाउ, इहा जेका मेहनत तूं करें थो, इहा अजाई आ, सजाई मेहनत आ, तो कुरान मजीद जी फरमा बरदारी, सजाई मेहनत आ, तो नबी साईं जी ताबेदारी। तंहिंजे करे जेकरे तू कब्र क़यामत में आबाद ऐं शादाब करण चाहे थो, तो मेहरबानी फरमाए इन कुरान मजीद सां यारी रख, नबी साईं जी ताबेदारी कर, इंशाअल्लाह ताला तू मरंदो वञे, कब्र भी तुझे लाइ बिश्त जो बाग बणजी वेंदी, ऐं आखिरत में भी अल्लाह ताला तोखे अर्श जी शाम नसीब फरमाए, पंहिंजी ज़ियारत सां नवाज़े, वरी तोखे अल्लाह ताला बिश्त जे बगले में विहारींदो, तो वरी कान तड़ींदो। कदों मेहनत केड़ा केड़ा जुकुबाद मेरा दो कदा नमाज पढ़दास, असांजा वाइज़ आहिनि नमाज लाइ, ऐं नमाज मुसलमाननि में लभे नथी। रोगी नारन ते ज़ोर आ, गुलामी रसूल में मौत भी कबूल है, गुलामी रसूल में मौत भी कबूल है, गुलामी रसूल में मौत भी कबूल है। मौत कबूल इंदा बाकी नमाज ठुप न पढ़दा। है रे आशिको, वाह जा नबी साईं जा परवाना पैदा थिया, वाह जी नबी साईं जी मोहब्बत आ तव्हां में। याद कर वारी मोहब्बत वञी ॿियनि सां कयो, जेकॾहिं नबी साईं सां जाई पाई तव्हांजी मोहब्बत आ, अॼु पक्को ऐं सचो इरादो कयो, चओ इंशाअल्लाह पाण भी नमाज़ी थींदा, बच्चनि ॿारनि खे भी नमाज़ी पढ़ाईंदा। नबी साईं खे नमाज वॾी प्यारी है, नबी साईं वॾियूं पार्कूं कयूं नमाज जे बारे में, ऐं अल्लाह ताला भी नबी साईं खे हीअं फरमायो। ॿुधो कुरान अज़ीम में अल्लाह ताला फरमाए उतलु मा उहिय इलैका मिनल किताब, उतलु मा उहिय इलैका मिनल किताब वअक़िमिस सलाह। सुभान अल्लाह। तांजो भी डोह ना है, भाऊ शकील यको तांगे भुख ते विहारियो आहे, हे भी तांगे मंझंद मानी खाराया, पेट में बलु थिया, तांजो आवाज भी ताकत सां निकिरे आहे। हाणे तांजो भी डोह ना है, वरी भी मां तव्हांखे मोतबाना गुज़ारिश थो कयां, जेतिरो आवाज निकिरे तो बुलंद आवाज़ में सुभान ओ मुझे अल्लाह ने बना, मुझे प्यारा नबी, उतलु मा उहिय इलैका मिनल किताब,
जेको रहमतें बरकतें नूरानियत वारो ही कुरान मजीद मां अल्लाह ताला तुझे मथो नाज़िल फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दि। ओ मुंहिंजा प्यारा नबी इन कुरान मजीद जी तिलावत कंदो ई कंदो रो, इन कुरान मजीद के पढ़ंदो ई पढ़ंदो रो। ॾींहं जो माण्हुनि खे कुरान मजीद पढ़ी ॿुधाए, ॾींहं जो माण्हुनि खे वाइज़ कर कुरान मजीद मां क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। इन्ना लक फिन नहारि सबहन तवीला। ॾींहं जो तू कुरान मजीद माण्हुनि खे ॿुधाए, रात जो वरी मां रब रहमान खे हिक ॾियारे नबी साईं आया थकावट जे करे, रात जो आराम थियो, मथों जिब्राइल अमीन आयो कुरान मजीद जो ही आयतूं खणी या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु व इंक़ुस मिन्हु क़लीला अव ज़िद अलैहि व रत्तिलिल क़ुरान तरतीला। चादर पाए सुमण वारा मुझा प्यारा नबी कुमिल लैल उठ तो सयूं रोज रात जो मां अल्लाह ताला के नमाज में तहज्जुद वारी नमाज में कुरान ॿुधाईंदो आहियां। अॼु सुम्ही पियो आहे ख़ैर आहे फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक असा यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा। उठ मुझा सोना नबी कुमिल लैल पढ़ा पढ़ते थे कुरान मजीद, मुझे कुरान जी तिलावत कर। साईं मां थकी पियो, मूंखे निंड अची वई। अल्लाह फरमायो निस्फ़हु व इंक़ुस मिन्हु क़लीला। और सोना मोहम्मद करीम जे घणी थकावट थी थी तो भला झट घड़ी आराम करो, पोइ मां अल्लाह के कुरान मजीद ॿुधाए जाए। हाँ हाँ जे करे अञा भी घणी थकावट थी तो अध रात आराम कर, अध रात मां अल्लाह ताला के कुरान मजीद ॿुधाए। वरत्तिलिल क़ुरान तरतीला। जीअं ठाहे ठाहे हर रात कुरान मजीद ॿुधाईंदो आहियां, ईअं ठाहे ठाहे मां अल्लाह के कुरान मजीद जी तिलावत ॿुधाए। तूं फर्श ते कुरान जूं लोलियूं ॾे त मां अल्लाह अर्श ते तो मिठड़े मोहम्मद करीम जी ज़ुबान मां कुरान मजीद ॿुधाए। उतलु मा ऊहिया इलैक मिनल किताब। ओ मुझा प्यारा नबी पढ़दो रहो कुरान के, जो हिदायत कुरान में आ, रहमत कुरान में आ, बरकत कुरान में आ, शफा कुरान मजीद में आ, बिनी जान जी भलाई कुरान मजीद में आ, बिनी जान जी कामयाबी कुरान मजीद में आ। यो कुरान मजीद जहन्नम जी बाग मानन के बचाइंदो। कुंतुम अला शफा हुफ़रतिम मिनन नार फ़अनक़ज़कुम मिनहा। ओ मुझा प्यारा नबी लोलियों ॾींदो रहो कुरान मजीद जूं, तिलावत कंदो रहो कुरान मजीद जी, वाइज़ कंदो रहो कुरान मजीद मां।
जेको भी दिल सा कुरान मजीद बुलदो मां अल्लाह ताला उनके ईमान जी दौलत नसीब फरमाए तुझे मथो कलमो नसीब फरमाए तुझे गुलामी नसीब फरमाए मां अल्लाह ताला उनके बिनी जहानन में कामयाब बनाए शरीदो मां मुझे अजीजो मुझे दोस्तों मुझे भाईरो नंबर पहले दे न यार सा यारी रख दो इंशाल्लाह कच्ची कदम पक्की हाने तो टेमीना है कुरान शरीफ लाए चंगा न पता नहीं या निभागी टच मोबाइल लाए काथों निकती हाने मुला सारा भीतर की बयान यो दिन सारन टीवी गडी वीसीआर गडी डिश गडी डीवीडी गडी सीडी गडी पर ॾिठो त घणा फाथा मौलवी बचिया केर बचिया ॻाल्हायो नथा पोइ सोचे सोचे ही बम कढियो हाणे त कुल मौलवी लो लॻा पिया जेको टाइम मौलवी क़ुरान मजीद ॾींदा हाणे मोबाइल खे जेके हाफ़िज़ क़ुरान मजीद खे टाइम ॾींदा हाणे मोबाइल खे असां नशाई थी आऊं मोबाइल जा जरूरत वांगुरु मोबाइल इस्तेमाल नथा कयूं हिन में फ़ाइदा भी वॾा आहिनि पर नुक़सान ॿीणा टीणा आहिनि जेकॾहिं उन तरीक़े सां मोबाइल इस्तेमाल कजे त मोबाइल में नफ़ो भी आहे पर जेकॾहिं ग़लत इस्तेमाल थो करे अल्लाह ॼाणे थो दुनिया में भी रुसवा ऐं ख़ार थींदो आख़िरत में भी रत जा फड़ा असांजी नौजवान नस्ल हिन मोबाइल ते ख़राब थी वई आहे इंटरनेट ते 40 लख वेबसाइटूं उघाड़ियल फिल्मुनि जूं छा जूं ॻाल्हायो नथा उघाड़ियल फिल्मुनि जूं 40 लख हाणे असांजा नौजवान रातियुनि जो अंधेरी कोठीअ में हेखराइब में अलाए शामो छा था ॾिसनि ईमान बचो गैरत बची ताकत बची हर लिहाज सां नुक़सान आहे जॾहिं त शरीयत में ही हुकुम आहे त पंहिंजी उघड़ बि न ॾिसो पंहिंजी उघड़ बि ॾिसण अदब जे ख़िलाफ़ आहे एहतराम जे ख़िलाफ़ आहे हया जे ख़िलाफ़ आहे हज़रत मौलाना अशरफ अली थानवी बिश्ती ज़ेवर में लिखे थो जेकॾहिं तव्हीं गुस्ल ते वञो तड़ करण वञो त गोॾ वेड़े वञो जीअं तव्हांजी नज़र पंहिंजी उघड़ ते न पवे जॾहिं पंहिंजी उघड़ ॾिसण हया जे ख़िलाफ़ आहे पराई उघड़ ॾिसण जाइज़ ऐं सवाब आहे काय पिया बेहयाई में असांजा मुस्लमान भाई अगले साल सोशल मीडिया ने वही गाल आई तो पहले नंबर ते पाकिस्तान गलत फिल्मा उगाड़ी फिल्मा तो ॾिसे नंबर पहले ते इनमें छोरन जो तहदाद छोकरन जो मस्तूरात औरतन जो तादाद घणो आहे मर्दन जुल्म असां जो असां पाण पंहिंजे नियाणियुनि खे टच मोबाइल वठी था ॾियूं टच मोबाइल में रुगी बेहयाई आहे बुछड़ाई आहे मेहरबानी फरमाए पंहिंजनि घरनि में टच मोबाइलूं कढूं कहिड़ा कहिड़ा इरादो कंदा इंशाअल्लाह कढंदा पाण रखो था त रखो ज़रूरत आहे त पर ज़रूरत वांगुरु इस्तेमाल कयो उगाड़ियूं फिल्मा न ॾिसो टिकटॉक न ॾिसो टिकटॉक लाइ बि फ़तरा अची वई आहे आलमनि जी त इहा ऐप डाउनलोड ही न कयो मोबाइल में या हराम आहे छो त सिर्फ़ हिन ते बेहयाई आहे बुछड़ाई आहे तंहिंजे करे महिरबानी फरमाए पाण संभाले हलो वॾो यहूदन ऐं नसारनि सोची सम्झी धको हयो आहे असांखो ईमान खसण जे लाइ असांखो क़ुरान मजीद खसण जे लाइ असांखो निमाज़ खसण जे लाइ असांखो ज़िक्र अज़कार खसण जे लाइ असांखो दुरूद ऐं सलात खसण जे लाइ असांखो अबे मां जी ख़िदमत खसण जे लाइ असांखो पीर मुर्शिद जी वेझड़ाइप ख़तम करण जे लाइ असांखो मिटन माइटन सां
प्यार करण खां रोकियो थो वञे वॾी महिनत कई वई आहे मोबाइल जे ज़रिए तंहिंजे करे अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह ताला इन टच वारी मोबाइल खां पंहिंजी जिंद छॾाईंदासीं जेकॾहिं जो रखीज़ बि ज़रूरत वांगुरु इस्तेमालु कंदासीं जो बाक़ाइदा क़ुरान मजीद खे निमाज़ खे नबी साईं जे दुरूद ऐं सलात खे ज़िक्र अज़कार खे टाइम ॾेई करे जो इंशाअल्लाह पंहिंजा ॿई जहान आबाद बणाईंदासीं जवान पर कुरान जो भी कम नहीं हुआ अलाए कहिड़ो तो मज़ो अचे वाह जो को चस्को आहे हिकिड़ो मूंखे जे पुछे साईं तव्हां वरी ॾाढे आदम जे ज़माने जी मोबाइल रखी आहे मां टच वठी ॾियां मां जो केॾो फ़र्क़ु थियां केॾो शैतान हूंदो कि वर ॻाल्हायो त इहो मुला बचल आहे हिनखे बि फासाए मुझा अजीजो मुझा दोस्तो मुझा भाइरो संभालियो घर में टच मोबाइल भी कढो पर ये मोबाइल भी कढो केड़ी ओ ये भी वडी हर तरह अलाए काथों जो काथे असांजी न्याणियुनि खे पुॼाए थी असांजी भेनरुनि खे पुॼाए थी असांजी घर भातनि खे पुॼाए थी न रखो घर में मोबाइल न ॾियो माइनि खे मां तव्हांजो सजणो आहियां मां तव्हांजो ख़ैरु ख़्वाह अल्लाह ॼाणे थो हीअ मोबाइल कारियर नाम अथव कॾहिं बि ॾंगु लॻी सघियो थो ख़बर ई न पवंदव ज़ुकट कयूं भेण हली वेंदव धीअ हली वेंदव ज़ाल हली वेंदव छो त शैतान असांजी भेण असांजी न्याणी असांजी अम्मा ते हमला कंदो धारनि मर्दनि सां ॻाल्हाए काथे न काथे फासाए वेचारे हूं घर घाट छॾाईंदो तंहिंजे करे मां गुज़ारिश करण आयो आहियां कढो कढंदो मोबाइलियूं घरनि मां हिकिड़ी मोबाइल हुजे जंहिंमें रुॻी ओके ऐं कट वारो बटण हुजे छा ओके ऐं कट उहा मोबाइल बि हिकिड़ी पोड़ीअ खे ॾेई छॾियो जेका घर में जूनड़ी हुजे उनखे जो अमां वेठी ये मोबाइल संभाल मथां राब्ते जी ज़रूरत पए त असां राब्तो कंदासीं पोइ अमां मिठड़ी फोड़ी उहा मोबाइल रखी वेठी हुजे हेॾो न सुहार जो चटड़ो बि हुजे रात में भई ॾिसे त करे जी ॻाल्हि अचे कमु ईअं हलायो बाक़ी नौजवान छोकिरियुनि खां ज़ालुनि खां मोबाइल खसियो मोबाइल वॾी दूरी विझी छॾी आहे अॻे असांजूं भेनरियूं ॿारनि खे टाइम ॾींदियूं हाणे मोबाइल खे मुड़ुस बि अहिड़ा थी विया आहिनि हेॾे त लाहौर जे पासे जे माईअ एफआईआर कराई मुड़ुस ते त मूं वारे मुड़ुस खे गिरफ़्तार कयो लाक में विझो ठाहे कुटको ॾियोसीं निभागो सॼी सॼी राति मोबाइल थो हलाए मूं ॾे ॾिसे ई नथो त हिन निभागी जो दिमाग़ जाइ ते अचे अदा मुंहिंजा भाउ पाण संभालियो हयाती ते एतबार न आहे अलाए अॼु मरूं अलाए सुभाणे मरूं अलाए परीहं मरूं ख़बर ई नथी पए रोड हादसा लॻा पिया आहिनि ख़बर ई नथी पए बुखार मारनि था ख़बर ई नथी पए अटैक हली पिया आहिनि अॼु हो मरी वियो अॼु हो मरी वियो अॼु हो मरी वियो तोखे मूंखे बि मरणो आहे गुनाहगार थी न मर नाफरमान थी अल्लाह जो न मर कुरान को पासीरो थी न मर बेनमाजी थी करे न मर ओ मुझा अदा रब जो फरमा बरदार थी मर त अल्लाह बेड़ा तुझा पार कर अदा मरणो आहे करन केड़ा केड़ा दा मौत को भजी वेंदो न भला लिखी वेंदो हज़रत इज़राइल को भला हथियार ॾेखारे हज़रत इज़राइल को पाण बचाईंदो रुजदो हज़रत इज़राइल तांजे हथियारन को तांजे पिस्टलन को तांजे किरेशन कोप को तांजे बंदूकन को रुजदो ॻाल्हायो नथा या अहिड़ी जाइ तव्हांखे सम्झ में अचे थी जिते लिखी वियो मौत अचे ई न या अहिड़ी दवा अहिड़ो कफ अहिड़ो माजून अहिड़ी सुई आहे
जो जिन इस्तेमाल सा मौत सागे मारे ही ना ओ मुझे आदा सवाल पा कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए फी बुरूज मुशय्यदा आज करें तुम पान के लोहन कोटन में लिखाईने माला उत्ते भी मारी न मारी शोध माला जो अटल फैसलो आगा कुल्लु ममालैया फान वयबुका वजो रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। अन्यास्ते की वो सुभान अल्लाह जो सबने फनायत जो बका वाली ज़ात ज़िक्र अल्लाह जिया कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर सावारे के मौत जो ज़ाइक़ो चखणो पर सावारा तो फना थींदा मरंदा पर बगैर सावारा भी उन्हनि जे मथां भी टाइम मौत जो रखियल उन्हनि जे मथां भी फनायत जना ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ आहे जेको सिज तव्हांखे नज़र थो अचे हे जेको चंड तव्हांखे नज़र थो अचे को वक़्तु ईंदो इहे बि मरी वेंदा इहे बि फना थींदा हुवल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा वक़द्दरहू मनाज़िल लितअलमू अदद अस्सिनीन वल हिसाब। को वक़्तु ईंदो इज़ा अश-शम्सु कुव्विरत वइज़ा अन्नुजूमु मुक़द्दरत वया सितारा वइज़ा अल-जिबालु सुय्यरत ये पहाड़ भी क़यामत जे ॾियारे फना थींदा मरी थींदा नालो निशान उन्हनि जो न लभंदो वइज़ा अल-जिबालु सुय्यरत भॼी भॼी पाण में ये टक्कर जो हणंदा वतकूनुल जिबालु कल इहनिल मनफूज ही जो धमाको कंदा त ये भी रिज़ाए रिज़ा ज़राए ज़राए पुरज़ाए पुरज़ा थींदा ये जेका तव्हांखे ज़मीन थी नज़र अचे इहा बि फना थींदी इहा बि मरी वेंदी काॾे वेंदी जैज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा वअख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा वक़ाल अल-इंसानु मा ज़मीन के रोज़ाइना ये ज़मीन वही चामे वाली ज़मीन रब क़यामत जे ॾियारे आणींदो क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला बंगला ठाहींदो जायूं ठाहींदो छो त थोड़ाईंदा ज़मीन में साईं बेरवारा फरमाईंदा वायद में जेॾी ज़मीन ओॾो थोड़ो हिय थी पिंगे वांगुर वरी हिय थी वरी हिय थी को बंगलो ज़मीन ते न रहंदो का जाए ज़मीन ते न रहंदी को वण ज़मीन ते न रहंदो को जीत को जरासीम का किवली को माकोड़ो ज़मीन ते न रहंदा सभिनी ते फनायत थींदी आख़िरी या मिटी वारी ज़मीन थोड़ा खाई खाई छणी वेंदी ख़त्म थींदी इते अल्लाह ताला टामे जी ज़मीन आणींदो ओ महशर जे मैदान में सब माण्हू ठाहिया वेंदा वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून
क़यामत जे ॾियारे जॾहिं माण्हू उथियारिया वेंदा और महशर जी मैदान जी तकलीफ़ खे ॾिसी टामे वारी ज़मीन ते बीही सिजने जे वांगुरु मथो बीठो हुननि पगड़ो पाणी माण्हू लॻाए पिया हूंदा कंहिंखे चेल ताईं पगर कंहिंखे कदम ताईं पगर कंहिंखे मुंहं ताईं पगर को उरणियूं कंदो को ज़ाऊं कंदो को चीखा कंदो को अहिड़ी घोड़ा घोड़ा कंदो महशर जे मैदान में सभु चवंदा आइनल मुफ़र अयो काॾे भॼूं न लिखण जी जाइ थी न लॼे न वण जी छांव थी न लॼे न मानीअ जो गिरो थो मिले न पाणीअ जो ढुक थो मिले बिहार सुजरत जाॾे काॾे भॻाऊं पाणी आहे न रुगी बाहे बाया रुगी ड्रामो ई ड्रामो रहियूं कंदा माण्हू दाऊं कंदा चीखा कंदा माण्हू वावेरा कंदा गुनाहगार जे करे नेकोकार भी परेशान हो बेनमाज़न जे करे नमाज़ी भी परेशान होला बेरोज़ात जे करे रोज़ात भी परेशान होला अल्लाह अकबर कबीरा उम्मत लागत नबी भी परेशान होला हर को चवंदो नफ्सी नफ्सी अज मुझी जान बचे अज मुझे राम थे और अल्लाह ताला जलाल कावड़े गुस्से में होंदो लिमनिल मुल्क लियौम कंहिंजी अज बादशाही अज केरा क़यामत जे ॾींहं जो मालिक कोई जवाब ॾेई न सघंदो वरी रब पाण ई कुदरत वारी ज़ुबान सां आवाज़ ॾींदो लिल्लाहिल वाहिदिल नफ्सी नफ्सी मानो बैदाइंदा आदम दादा मेहरबानी कर तू अल्लाह ताला के जो हिसाब किताब शुरू कर दादा परेशान हो सा उम्मत जे करे असा नबी भी परेशान हो सही मेहरबानी फरमाए दादा दादो चंदो अज मुंजी मजाल ना है जो मां अल्लाह सां ॻाल्हायां भला नूंहं तूं ॻाल्हाए हज़रत नूह चवंदो मुंहिंजी भी ताक़त न आहे जो मां अल्लाह ताला सां ॻाल्हाए सघां भला हज़रत इब्राहिम तूं ॻाल्हाए तूं त रब खे प्यारो ऐं ॾाढो तुंहिंजी अल्लाह ताला हीअं क़ुरान मजीद में नबूवत बयान फरमाई वज़कुर फिल किताब इब्राहिम इन्नहू कान सिद्दीक़न नबिय्या नबी इब्राहिम तू ॻाल्हाए चलो माखे पजालना नबी भी बेचारा डकदा नफ्सी नफ्सी पिया कम वे भी तकलीफ में होंदा और ईसा के अल्लाह ताला फरमाइंदो ईसा ये तुझी कौम तुझे मदम फरियाद न थी बीठी ही चवंदा दादा ईसा सांगे पाण चयो त मुंहिंजी अम्मा ऐं मां ऐं अल्लाह साईं जॾहिं टई गॾु मिलंदा आहियूं तॾहिं रब ठहंदो आहे छा ईसा तूं ईअं चयो आहे हिननि खे हज़रत ईसा अल्लाह ताला जे जलाल खे ॾिसी अल्लाह ताला जी कावड़ खे ॾिसी पाण ते कंट्रोल न करे सघंदो एॾो रब जो जलाल ऐं कावड़ हज़रत ईसा जे मथां हावी बणिजी वेंदो जो तफ़सीरनि में चए थो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वार वारी जाइ तां खून जा फुआरा खून जा वही पवंदा हिक हिक वार वारी जगह तो रत वही पवंदो अल्लाह ताला
ताला के डकी चंदो मुझे अल्लाह से वो माकुम ऐनमा कुंतुम तुम द जाते का दे मुसांगा दे मजा वायद भी तुम दा मुझे तकरीरा भी तुम दो तुम पान फैसलो कर मा केड़ो वायद क्यों मुझे कोई डोला है मा तो एकड़े रब जी वदाने तो बयान कई एकड़े रब जी तौहीद बयान कई ए हरु बहु मुझे मदो इल्जाम दारन तोहमत दारन सईमा बेगुनाह बेदो बेकसूरा अल्लाह ताला फरमाइंदो ओ ईसा परेशान नदी मायूस नदी मां अल्लाह ताला तो कोई सवाल क्यों मां द जाने तो तुझी कौम कुड़िया तू सच्चो आ तेरे करे मां तुझी कौम के खाए जन्म जी बाय में उछराया दो ओ मुझा भाई जने हज़रत ईसा जो यो हाल होंदो तता सा जो शाशर होंदो मुझा भाई रो मुझा अजीजो सब मशर जे मैदान में नबी सही वटींदा चोंदा जो ॻाल्हाईंदो जो प्यारो नबी अल्लाह सां ॻाल्हाईंदो नबी साईं जन खे अर्ज़ु कंदा साईं अल्लाह ताला खे अर्ज़ु फरमायो अल्लाह ताला हिसाब किताब शुरू फरमाए पोइ भले बेदीन वञी जहन्नम जी बाहि जो बल थियनि पर दीनदार त बिश्त जा वारिस मालिक थियनि बेनमाज़ी भले जहन्नम में वञी करनि पर नमाज़ी त बिश्त जा वारिस मालिक थियनि ओ साईं नबी वञी बिश्त जा वारिस भले उन जी उम्मतूं नाफ़रमान वनी जन्म जी बाहि जो बल बनन साईं जन हिते ॻाल्हाईंदा सभिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी अल्लाह ताला जे सजदे में किरी पवंदा अल्लाह ताला जी रहमत जलाल में अची वेंदी अल्लाह ताला फरमाईंदो मुंहिंजा मोहम्मद करीम पंहिंजो मुंहुं मुबारक मथे कर सॼी ज़िंदगी दुनिया में सजदा ॾेई आहे रुकू करे आहीं नमाज़ूं पढ़े आहीं कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तों नबी सही सजदे में गिरी पवंदो अल्लाह फरमाईंदा इरफ़ा रासक या मोहम्मद सोना नबी मुंहुं मुबारक तो मथे कर नबी साईं फरमाईंदो जिस ते अल्लाह से तो हिसाब किताब शुरू न कंदे तेस ताईं मां मुंहुं मुबारक मथे न कंदो केॾो नबी साईं जो प्यारो अल्लाह ताला फरमाईंदो वला सौफ युतीका रब्बुका फतरज़ा तोखे महाराजी कदम तू उथ त रहियूं पंहिंजो मुंहुं मुबारक मथे कर तूं जीअं चवंदे मां अल्लाह साईं उहो कंदुमि तूं छा थो चवे जे साईं मां चवां थो हिसाब किताब शुरू थिए अल्लाह ताला फरमाईंदो ओ मुंहिंजा प्यारा नबी काथों शुरूआत कयां हिसाब किताब जी मुझे प्यारो नबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो हथ विझी हथ मुबारक में अल्लाह ताला जे साम्हूं हज़रत अबू बकर सिद्दीक़ के पेश कंदो साईं फरमाईंदा ओ मुंहिंजा अल्लाह हिसाब किताब शुरू हिन जवान खां कयो इते अञा भी अल्लाह ताला जी कावल ख़त्म थी वेंदी रब मुस्कुराए खिली प्यारे नबी के फरमाईंदो ओ मुंहिंजा सोना साईं केड़े जवान लाइ चवे तो हिसाब किताब वठ जे जवान पंहिंजा बच्चा पंहिंजा ॿार पंहिंजी जान तो मोहम्मद करीम मथां कुर्बान कई और तूं कंहिंजे लाइ चवे तो हिसाब किताब वठा जे जवान लाइ तूं दुनिया जी जान में चई आहे त मां सभिनी जा थोरा लाइ सभिनी जा थोरा लाइ सघियो पर अबू बकर सिद्दीक़ जा थोरा न लाइ सघियो मुझे बदलो अल्लाह से अबू बकर सिद्दीक़ जा थोरा लाइंदो मां हिन खां कहिड़ो हिसाब किताब वठा छॾे अबू बकर सिद्दीक़ खे त बिश्त जा मां 8 ई दरवाज़ा खोले थो ॾियां जंहिं बि बिश्त जी सोसाइटी में वञे जंहिं बि बिश्त जे बंगले में वेहे मां अल्लाह से वरी न खणींदोमांसि मुंहिंजे चवण जो मक़सदु ही आहे त मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो क़ब्र खे क़यामत खे नज़र में रखो 50 अल्फ़ 50,000 साल जो ॾियारो आहे क़यामत जो घणनि सालनि जो
50,000 साल पुलसरात की नजर में रखो। जेका 1500 साल जो सफर